स्टेशन रोड के पुठियां आहियूं उसां गॾु म्यूनिसिपल कमेटी जा दोस्त एनक्रोचमेंट ऑफिसर साहिबान गॾु आहिनि जेके सॼो ॾींहुं महिनत कंदा आहिनि रेडियो हुजनि या दुकानदार हुजनि हर कंहिंखे मतिलबु रस्तो ठाहे ॾींदो तमामु सुबुह खां शाम जो कमु कंदा साईं खां जो ॻाल्हि पुछां तव्हां कमु कीअं हालात रोज़ाना डेली वारनि खे कार्रवाई कयूं था मसइलो इहो आहे त रक्षा रेडियूं तमामु बेहद करनि असांखे हाणे महिनत पंहिंजी जारी रखी हुजूं कोशिशि कंदा आहियूं रोड रस्ता क्लियर कयूं इंशाल्लाह इहा कोशिशि जारी रहंदी एप्रिशिएट कंदा मां तव्हांखे सदाई ॾींदो त कमु कार कंदा रहंदा पर माण्हू कला सम्झे सम्झ अचे न विया आहिनि सम्झ अचे न उहो उन्हनि खे खपे त हर हिक जे लाइ या असांजे लाइ बि फ़ाइदेमंद रेड़ी वारनि जो जेको रेड़ी वारनि खे डेली वारनि जेको गाॾियुनि वारा विच ते बि आया उहो तव्हांजे लाइ वॾा माण्हू आहिनि न विया आहियूं जेके कार्रवाई कयूं था त धमकी ॾींदा आहिनि त बाबा जेकॾहिं असां ईअं कंदो त आवाम खे इहा ई अपील गुज़ारिश कंदासीं त इहा तव्हांजे लाइ बि फ़ाइदेमंद आहे असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे जेतिरो रोड असांजे लाइ बि टेंशन घटि हुनजे लाइ रोड रस्ता महिरबानी